पाकिस्तान पीपल्स पार्टी जुडो जे अॻूणे अक़लियती काउंसिलर फ़कीरो मेघवाड़ जुडो ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी हमेशह हिंदू बिरादरी जो भरपूर साथ ॾिनो आहे। जुडो जे हिंदू बिरादरी मकानी चूंडनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदी। हुन चयो त जुडो शहर में रहंदड़ समूरी हिंदू बिरादरी पीपल्स पार्टी खे वोट ॾींदी आहे ऐं ईंदड़ चूंडनि में बि असां पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदासीं। हुन चयो त जुडो शहर में पीपल्स पार्टी मीर इरफान टालपुर जी क़यादत में बहितरीन कम करे पई, जॾहिं त पीपल्स पार्टी MNA मीर मुनवर टालपुर, MPA मीर तारिक टालपुर पिण जुडो में हलंदड़ चूंडनि जे हवाले सां पार्टी अॻवाननि, इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि ऐं कारकुननि सां मुसलसिल राब्ते में आहिनि। हुन वक़्तु जुडो में पीपल्स पार्टी चूंडुनि लाइ बहितरीन माण्हू मुंतख़ब कया आहिनि, जंहिं मां वार्ड नंबर 6 में असांजो काउंसलर रईस मुमताज़ खोसो बिना मुक़ाबले कामयाब थियो आहे ऐं ॿियनि वार्डनि में उम्मीदवारनि इलेक्शन वर्क तेज़ करे छॾियो आहे। असांखे उम्मीद आहे त चूंडनि में कामयाबी हासिल करे जुडो शहर जी बहितरी लाइ कम करे अवाम जी ख़िदमत कंदासीं।